हिन वीडियो जे अंदरि पाण खे 10 डिग्री जी कुंड ठाहिण जे लाइ चयो वियो आहे ऐं इन लाइ पाण खे हिकिड़ो टूल ॾिनो वियो आहे जंहिंमें ॿ रेज़ आहिनि या ॿ छेड़ा आहिनि जंहिंजो वर्टाइसिस आहे जिते कुंड ठहंदी। इन्हनि रेज़ खे पाण मूव बि कराए सघंदासीं जीअं मां करायां थो पियो ऐं हिन सां गॾु गॾु पाण खे हिकिड़ो प्रोजेक्टर मिलियल आहे जिते पाण मैयर कंदासीं या माप कंदासीं त पंहिंजी कुंड केतिरी ठही चुकी आहे। सो सभ खां पहिरियां इहो ज़रूरी आहे त पाण पंहिंजे वर्टाइसिस या जेको विच आहे रेज़ जो उहो ऐं प्रोजेक्टर जो जेको विच आहे इहे पाण में मिलायूं ताकी इहे हिक ॿिए खां अलॻि न थियनि। इन खां बाद में ज़रूरी आहे त पाण पंहिंजो हिकिड़ो रे 0 डिग्री ते खणी अचूं जीअं हीअ मां 0 डिग्री ते खणी आवां। इन खां बाद में हाणे पाण ॿियो रे खणी ईंदासीं इहो पाण अची रखूं था हिन जॻह ते। हाणे इहो थी वियो 10 डिग्री। सो हिननि ॿिन्हिनि रेज़ जे विच में हाणे जेका कुंड आहे उन जी मेजरमेंट या माप जेकॾहिं कजे त 10 डिग्री आहे। पर पाण हिन सां ईअं न कंदासीं जो हेठियों रे या छेड़ो खणी करे मथे रखूं ऐं मथियों रे या छेड़ो खणी करे हेठि रखूं। इन सां ईअं थी वेंदो जो असांजो जेको कंप्यूटर प्रोग्राम आहे इहो ॿाहिरीं एंगल मालूम कंदो ऐं ॿाहिरीं कुंड 10 डिग्री जे बराबरि नाहे, जॾहिं त पाण खे सिर्फ़ु 10 डिग्री जी कुंड ठाहिणी आहे। जवाबु पंहिंजो दुरुस्त आहे, पर जेकॾहिं पाण हिकिड़ी ॿी ॻाल्हि करे ॾिसूं जेका मां तव्हांखे ॿुधायांव, जेकॾहिं पाण छेड़ा हेॾे होॾे करे छॾियूं यानी हेठियों वारो छेड़ो मथे ऐं मथियों वारो छेड़ो हेठि करे छॾियूं त पोइ कहिड़ा नतीजा ईंदा। सो अचो हाणे पाण खे लॻे थो त हीअ 10 डिग्री आहे, पर कंप्यूटर हिनखे 10 डिग्री न कंदो छाकाणि त हीअ तव्हां जेको गोल सर्किल ॾिसो था ॿाहिरों हींअर इहा ॿाहिरीं कुंड मालूम थी रही आहे। सो इन जे लाइ ज़रूरी आहे त पाण पंहिंजे छेड़नि जी तरतीब खे सही नमूने सां रखूं, तॾहिं ई असांखे सही जवाबु मिली सघंदो। अचो त हिन सिलसिले में पाण हिकु नए सुवाल लाइ वधूं था जंहिंमें पाण खे 155 डिग्री जी कुंड ठाहिणी आहे या कंस्ट्रक्ट करणी आहे। सो तरीक़ो साॻियो आहे, पाण वटि प्रोजेक्टर आहे ऐं वर्टाइसिस वारो टूल आहे, पाण उहो रखंदासीं कुझु इन अंदाज़ में ताकी पंहिंजे प्रोजेक्टर जो सेंटर या विच या मर्कज़ जेको आहे उहो रेज़ या छेड़नि जे वर्टेक्स सां अलाइंड हुजे, हिकु जॻह ते हुजे, साॻी जॻह ते हुजे जीअं ही मां रखियो आहे। सो पाण हिकिड़ो छेड़ो 0 डिग्री ते रखंदासीं ऐं ॿिए छेड़े खे पाण माप कंदासीं 155 डिग्री सां। सो 10 20 30 40 50 60 70 80 90 100 अच्छा 90 डिग्री पंहिंजी राइट एंगल आहे, यादि करणी आहे। 110 120 130 140 150 150 डिग्री। त पाण ही जेकी अंदरी कुंड आहे इहा अगरि मालूम करणु चाहियां त प्रोजेक्टर पाण खे ॾसले रहियो आहे त इहा 150 डिग्री आहे। अचो त जवाबु चेक था कयूं। जवाबु पंहिंजो ग़लति आहे, उहो इन जे करे छाकाणि त पाण 150 डिग्री कुंड ठाही आहे जॾहिं त पाण खे 155 डिग्री कुंड ठाहिणी आहे। सो हाणे पंहिंजो जवाबु दुरुस्त हूंदो छाकाणि त पाण 155 डिग्री ठाहे चुका आहियूं।